बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बअद इस्मुहु अहमद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलि सय्यिदिना मुहम्मदिन व बारिक वसल्लिम तस्लीमा। 12 महीने रबीउल अव्वल नूरानी मुतबर्रक महीने अल्लाह पाक असांखे भांगे में या नेमत नसीब कंदो त मदीने जे सोने घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आमद ते शुक्राना ॻायूं ख़ुशी कयूं ऐं ज़मीन जे हिन टुकड़े खे भी आसादत मिलंदी आहे। ये जलसो 12 महीने हिते थींदो आहे। पाण फरमायूं त जंहिं बि ज़मीन जे टुकड़े ते अल्लाह जो ज़िक्र थिए उहा मुंड खां वठी ज़मीन तहत सरा जे तरे ताईं ख़ुशीअ में फुटी पवंदी आहे ऐं पासे वारियूं ज़मीनूं उनखे मुबारक ॾींदियूं आहिनि। बदरदीन आहे तामो को थे असांजे पुलिस जे लाइ कुर्सियूं खणी अचे बीठा था टूटी ॾियनि वेहन कुर्सी ते लख शाबस महबूब जी ड्यूटी ॾिनाया आहिनि। कुर्सड़ी का ॾिसो आहे त उनते वेहन जेको बीठा आहे ॿुधव हाणे ज़मीन खे ज़मीन मुबारक ॾे माना एॾो भलो कमु आहे एॾो वॾो कमु आहे त अॼु मीलाद शरीफ़ भी त अल्लाह जो ज़िक्र आहे दुरूद भी त अल्लाह जो ज़िक्र आहे। मदीने जे साईं फरमायो त नबियन जी ॻाल्हि करे त इहो भी अल्लाह जी इबादत आहे। त मां ॻाल्हि पे कई त मीलाद शरीफ़ जो मौक़ो असांखे रब नसीब कयो आहे। हाणे अवल पढ़ंदासीं दुरूद पर जहिड़ा तव्हां थधा वेठा आहियो अलाए गर्मी जे करे अलाए कंहिं ॿी ॻाल्हि जे करे हाणे सलात सभु पढ़जो नंढा वॾा पढ़जो पर ॾाढा पढ़ो। मीलाद शरीफ वो क्या मलाइका अब आए फिलाना जलसो आए फिलाना जलसो आए हे मौक़ो आए हे मौक़ो हे आम मौक़ो ना है। मीलाद शरीफ जो वो मौक़ो आ यो आम मौक़ो ना है पर इस्लाम जे संगे बुनियाद रखण जो मौक़ो आहे। दीन इस्लाम जो संगे बुनियाद तॾहिं रखियो वियो जॾहिं मदीने जो सुहिणो घोट मक्के शरीफ में विलादत थी 12 रबीउल अव्वल। समझी त केॾो अज़ीम मौक़ो रब जी महबूब हस्ती अल्लाह जी महबूब हस्ती हजर को थोड़ा कंहिंजा प्यारा है वो वज़ीर पाक धक लगी आहे उनखे ख़बर नहीं त हे गौरा माण्हू केस करे जेल में विझे त पोइ जेको रब जो महबूब हुजे हिकिड़े भेरे ॾिनऊं टेक बीठे कहीं घिटीअ में कहीं घर जे भित खे
कहीं भी ॻाल्हायो सरकार महबूब ने टेक ॾिनी फरहत वरती घर हुजे काफ़िराणी उनजो ॾिठो हो त नबी असां उन महिल सड़ंदा जे ही छा त दरी बंदि कयईं त जे इन जो आवाज़ हुनजे घर न अचे अल्लाह फरमाए तो महबूब तो जो टेक ॾिनी आहे करार वरितो आहे इहा रहमत हाणे इनखे बि ॾींदुसि इहा दरी बंदि कई अथई दिल जी दरी खोले छॾी रब जी महबूब हस्ती हदीस शरीफ में आहे नंढड़ा 10 सालनि जा सदन चाचो कंहिं सफ़र ते वर्जियूं वो रस्ते में ये जबल वादी से थोई न वो एकड़ी वादी आई उन जे विच में हिकड़ो ताकतवर उठ वेठो हो उठ जी पियो चरियो केर बि माण्हू उन वादी में लहे न पियो जाता था जीअं मुसाहिरो थी वेंदो आहे रोड ते धरणो हणंदा आहिनि बाबा उठ धरणो हणी वेठो जे केर लॻे हर कंहिंखे सिर जे भउ बनाए उठ बाबा मारे बि देर पई थे काफिले महबूब 10 सालनि जा 10 साल या 7 साल सरकार लथा अकेला हलिया विया उठ हे तव्हां दादू वारा त सुवाल था कयो छो त तव्हांखे उठनि जी ख़बर आहे बाबा गरियल उठ हुजे त बि चरियो थिए त केरु वेझे न वेंदुसि हे त वॾी ताकत वारो उठ हो मस्त लॻो पियो माण्हू भउ लहनि न पिया घणा बि न पिया लहनि सरकार अकेला विया चवंदा हीअं जो करीमनि खे ॾिठई त वेही रहियो अदा उठनि में सुञातो त महबूब आयो वेही रहियो सरकार मथो चढ़ी वेठसि करीमनि खे खणी परे पासे छॾे आयो अलाए काॾे वियो सॼी ख़लक लॻी आराम सां हली वई आहे न रहमत लिल आलमीन घड़ी जो घड़ी में तकलीफ़ दूर करे छॾियई न मुसीबत हटी वई न अॼु बि मदीने जे साईं खे चिमड़े हे मुसीबतूं हटी वेंदियूं मां अर्ज़ पे कयो त अल्लाह जी महबूब हस्ती इन जो हिन रंग में पूजे दुनिया में नूर सां अचण सुभान अल्लाह ये देखियो ऐं साईं जे सदके असां ई खाईंदासीं गणती न कर मदीने जे साईं जे ख़ुशी में आयो आहे त भत रब इते ॾींदो तूं मानी खे हिते न ॻोल्हींदे मानी तोखे ॻोल्हींदी हाँ सही रहमत लिल आलमीन जे ख़ुशी में आयो आहे न वो हिन रंग में पूजी दुनिया में इन नूर जो अचण इहो आम मौक़ो न आहे हिॾकियूं भरींदड़ जॾहिं माण्हू को मरंदो आहे त हिॾकियूं भरींदो आहे ख़तम थी वेंदो आहे इंसानियत हिॾकियूं पई भरे इंसानियत अड़े न्याणियूं मासूम जंहिंजी उमेद ई अको हूंदो आहे उहे पंहिंजे हथनि सां चेरियूं खॾ में उछले पूरे पिया इहा इंसानियत हिॾकियूं भरे पई न पई भरे औरतुनि सां ज़ुल्म ग़रीबनि सां ज़ुल्म पढ़ त सही न त छा हुया इहा हिॾकियूं भरींदड़ इंसानियत ज़िंदह थी पई लिखनि था त सरकार मानी पिया खाइनि कुझु बि खाइनि पिया हाणे हीअं त मानियूं तॾहिं हुयूं कोन असां सगुरा चऊं त माई हूंदी हिकिड़ी चरी पर वॾी बद अखलाक ॻाल्हाइण जी किनी हीअं जो लॻी पाण मानड़ी पिया खाइनि त ॾिसी
सुभान अल्लाह मोटरसाइकिल वाले वीर हाणे सिगरेट याद पियो आबा जो नूरानी महफिल हले ऐं तूं ये दुगाड़ा दर्द जा दूहा कढे हाणे ॿई ॻाल्हियूं पाण में ठहनि नथियूं सरकार रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैठा असहाब परवान वांगुरु बैठा चरी बदअखलाक ॾिसी चई थी पाननि वांगुरु थो खाए पाननि वांगुरु ग़ुलामनि वांगुरु पाननि वांगुरु थो खाए हाणे मां सम्झां थो त रुॻो तूं असां ग़रीब गुरबा बि रस्ते सां का शइ खाऊं हाणे का चरी माई अचे त हाली पछाड़ी जे लठियूं न हयूंसीं त बि गारनि जा ददका ज़रूरु ॾींदासीं केरु थींदी आहे चरी तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजे शान जी ईअं जो मदीने जे साईं खे चई त ग़रीब कावड़िया आई केॾो अखलाक पाण मुर्गी फरमायूंसि मां खां वधीक रब जो बानो ॿियो केरु आहे मां खां वधीक रब जो बानो ॿियो केरु आहे इहो फरमायूं त हुन चयो मांखे बि ॾे मानी मांखे बि ॾे पाण उतो खणी ॾियण जी पियो चए न न उहो पंहिंजे मुंहुं वारो अलाह साईं दुनिया खे ॾेखारे पियो शान मदीने जे साईं न त चरीअ खे कहिड़ी ख़बर मुंहुं वारी शइ पाण उहा कढी उहा हुन खणी पंहिंजे मुंहं में विझी खाई वई लिखनि था त चरियाप गुम मस्ती गुम बदअखलाकी गुम उन जहिड़ी हया वारी ऐं सुलक्षणी औरत वारी मदीने शरीफ़ में कंहिं ॾिठी कान ये जॾहिं मीराब शरीफ़ में आस्ते नारा हणंदा आहियो न पोइ मूंखे दुख थींदो आहे तव्हांजो सियासत वारा भी असांखे नारनि में मारे वञनि ॿिया बि असांखे नारनि में मारे वञनि सचो भी तूं महबूब जे शान ॻाइण वारो भी तूं अल्लाह साईं ख़ुशियुनि जो महीनो ॾिनो आहे सुनीअ खे इहो सोचो थी त सुनीअ खे ख़ुशीअ जो महीनो ख़ुदा ॾिनो जाॾे वेंदे अरे जे कंहिंजे अख में ॻोड़ा हूंदा त उहे बि मदीने जे साईं जी मोहबत में ख़ुशीअ जा हूंदा एड़े एहसान रब जे ते हेड़ो खुशी वारो महीनो खुशी वारा ॾींहं तूं त अहिड़ा नारा हण जो सॼे दादू में जेके मीलाद न कंदा आहिनि सफ़ा जली भुॼी पची वञनि हे थधड़ा नारा ईअं हणंदा थधा असां हिननि खे थधा न आहिनि हिननि आशिक़नि खे हीअं फाड़ रड़ियूं करे नारा हणंदा मां अर्ज़ पई कयो त हिॾकियूं भरींदड़ इंसानियत ज़िंदह थी पई हे उहो मौक़ो इस्लाम जे संगे बुनियाद रखण जो मौक़ो इल्म 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 करीम फरमाइनि था त मोमिन इल्म तुंहिंजी मीरा सां जाते ॾिसे वञी खड़ी आहे मीरा सलवा आबेदारे जी मिल्कियत के इल्म 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 जे खिज़ा में हाय हाय इल्म जो जो बाग हो उनमें खिज़ा उनमें बहार अचण जो मौक़ो मदीने जे साईं जे विलादत वारे ॾींहं ते हिदायत जा दरवाज़ा आसमान ते पर उहो आसमान हिदायत वारो आसमान उन जा दरवाज़ा तॾहिं कुशादा थिया जॾहिं रहमत लिल आलमीन हिन दुनिया में तशरीफ़ फरमा इंसानियत भिटके पई नंढे के वॾे जी शुनास नहीं वॾे के नंढे ते शफ़क़त नहीं
पाड़े के पाड़े जो कदुर न हो, अबे अम्मा जो कदुर न हो, न्याणी भेण जो कदुर न हो, कहीं भी इंसानी रिश्ते जो कदुर न हो, इन भटकंदड़ भिटकंदड़ इंसानियत के ऐं खुदा जी सुञाण नहीं। हर को हथ जा खुदा ठाई वठो है, काठ में खुदा है, पत्थर जो बुत में खुदा है, सिज में खुदा है, चंद्र में खुदा है। काबतुल्ला शरीफ में 360 बुत यानी 360 खुदा काबे में। इन भुलियल गुमराह थियल इंसानियत के जे सचो रब मिलियो त 12 रबियुल अव्वल ते महबूब जे अचण खां पोइ माखे दस त केॾो वॾो मोकियो आहे। मां चंद ॻाल्हियूं तो ॾियां अर्ज़ कयूं, चंद घणियूं बि न त हिकिड़े शेर ठाहियो आहे त चए थो त मुंहिंजी उमिरि मुंहिंजो अकुल मुंहिंजी ज़बान ॾाढी नंढड़ी आहे, महबूब तुंहिंजो शान तमामु वॾो आहे। मां चंद ॻाल्हियूं तो ॾियां बयान। हाणे माखे दस त हिकिड़े मुस्लमान जे लाइ, महबूब जे ग़ुलाम जे लाइ, सरकार जे उम्मती जे लाइ इन खां मथे बि को ख़ुशी जो महीनो हूंदो। अदा पुलिस वारा या कचहरी न कबी, अॼु कचहरी कबी त हे कबी न साईं। वॾे कंहिं ख़्याल में गुम्बा ॿुधे ई नथो, लाउड जी ॻाल्हि बि नथो ॿुधे। अॼु ॿी कचहरी न कबी, अॼु हे ॿुधबो, हे ॿुध। ये जेके मैं ॻाल्हियूं कयूं, इन खां मथे बि को ख़ुशी जो मौक़ो हूंदो रुगो मुस्लमान जे लाइ न, टोटल इंसान जे लाइ, इंसानियत जे लाइ। त पोइ उहे केॾा एहसान फरामोश तबियत रखंदड़ हिन। जशन कजे त हिन मौक़े ते कजे, खुशी कजे त हिन मौक़े ते कजे। रब तॾहिं मिलियो जॾहिं 12 रबियुल अव्वल थी, क़ुरान तॾहिं मिलियो जॾहिं 12 रबियुल अव्वल थी, मस्जिद तॾहिं मिली जॾहिं 12 रबियुल अव्वल थी, शुनास तॾहिं मिली जॾहिं 12 रबियुल अव्वल थी, अखलाक तॾहिं मिलियो जॾहिं 12 रबियुल अव्वल थी। अरे हर भली शइ तॾहिं मिली जॾहिं 12 रबियुल अव्वल थी, पर मुस्लमान खे जन्नत तॾहिं मिली जॾहिं 12 रबियुल अव्वल थी। हेड़ो महबूब जो गुनाहगारन खे बि न विसारे, पंहिंजी उम्मत जा किना बि चई त मां छॾाया, त पोइ ख़ुशी जो मौक़ो त इहो आहे, जशन जो मौक़ो त इहो आहे न। त पोइ उहे तबियतूं, उहे मिज़ाज, उहे इंसान केॾा आसान फरामोश आहिनि जेके हे जशन ॾिसनि, रबियुल अव्वल शरीफ़ जा हे ईदूं ॾिसनि, हे ख़ुशियूं ॾिसनि, त उन्हनि जी तबियत ॻाढ़ी थी वञे। सीखे पा बाजी सीख दे जो कहते रख टांडे वांगुर गरम थी वेंदो न, उन्हनि खे इहो थी थो वञे। उहे एहसान फरामोश तबियतूं आहिनि, उहे बेलगाम ज़बानूं आहिनि, जीअं बेलगाम का शइ हुजे। कहिड़ियूं जेके मदीने जे साईं जी हिन सना खे रोकण जे लाइ न चोटी जो ज़ोर था लॻाइनि। जेका कारण से मिलाद नथी गादे बिदत उहे कलम बदनसीब कलम जेके मदीने जे साईं जी अज़मत बयान कर, महबूब जी मोहब्बत बयान कर, उन जो अदब बयान कर, मुसलमानन खे इहा तालीम दे। पाण फरमायूं त मुसलमानन खे पंहिंजे बच्चन खे पंहिंजे नबी जे मोहब्बत जी तालीम ॾियो। अब जॾहिं साईं जो शान बयान करे त दिल में अज़मत तॾहिं ईंदी न। कि न चवंदा आहिनि भित जे पोयों बि न ॿुधंदो आहे त पोइ दिल में कहिड़ी अज़मत वेहंदे। मदीने जो साईं त उहा जो हिकिड़े भेरे पर हेठि वेठा फरमायूं, कलम लोह ते लिखे थो, मां उन जा आवाज़ हित ॿुधां थो। अञा ॿी ॻाल्हि ॿुधायां, इन महिल त नबवी पावर हो, अला साईं ॿुधो नबवी पावर, पर जंहिं महिल नंढड़ा हा हिंदोरे में लुॾंदा हा, अञा ज़ाहिरी नबूअत त न मिली न।
आदा छिजो प्यारा हेरे दिस जाए मिठा मजा तॾहिं त नबूअत न मिली न हल मस्तन ते मयार ई कान्हे भले ख्याल बाबा मदीने जा साईं जॾहिं हिंदोरे में लुड़ंदा हा तॾहिं महबूब खे नबूअत मिली ई जा हिननि खे कहिड़ी ख़बर आहे सॼो ॾींहुं गाना पुछनि सभु ईंदनि फेसबुक जा सभु हवाला पुछनि ईंदनि ऐं मदीने जे साईं जी सीरत पुछंदो छा मुस्लमान पढ़ो ई नथा अब्बा नबूअत त 40 साल मिली न जी जॾहिं सरकार ज़ारी 40 सालनि जा नबूअत पोइ मिली पर ॿुध पाण था फरमाइनि हज़रत आदम अलैहिस्सलाम मिट्टी ऐं पाणीअ में हुयो अञा मिट्टी मिट्टीअ में हुई पाणी पाणी में हो पाण फरमाईंदा मां तॾहिं बि नबी हुयो माना महबूब ॼमंदे ॼाम अॻ में ई नबी न यार अहिड़ो ख़ुदा नबी ॾिनो आहे सुभाणे अल्लाह त ॾाढा कर सुभान अल्लाह ये बीठल हे कुंड वारा भी सुभान अल्लाह त क्यों न सुभान अल्लाह अरे यार को कंदा छा सुभान अल्लाह पाण मिसाल सां समझाया चवंदा आहिनि त सल्लो अंगूरे भलो असांजा मुर्शिद कामिल मशहूर वारा साईं हे मुर्शिद करीम कोठ में ॿिया बि वॾेरड़ा पैसनि में ॿिया हा साईं बादशाह नंढे हूंदे पढ़ण वेंदा हा पोइ जॾहिं पढ़ी आया ऐं जाले काले जलवो थियो चइनी तरफ़ खां मखलूक डुकंदी पई अचे माण्हुनि ॾिठो वाह वाह त ॻोठ जो हिकिड़ो माण्हू ॻाल्हि पियो ॿुधाए मूंखे मुंहिंजो उस्ताद साईं ॿुधाईंदो चई मूंखे चइबो अदा हे मुड़ुसु नंढे हूंदे खां ईअं बाबा नंढे हूंदे खां ईअं कीअं हो तो कीअं सुञातो चई हिकिड़े भेरे मोहम्मद उस्मान हुन नालो खयो असांजे पड़दारे जो नालो आहे उन मूंखे साईं जे नाले चई त पढ़ंदा हा सोने जे तो शरीफ़ पोइ आया हा तॾहिं सुवारियूं त पाकिस्तान कहिड़ी बि न हूंदियूं न चई पोइ मां वञा पियो लाड़काणे मूंखे चयूं त मुंहिंजे नंढड़े खे बि वठी वञो पोइ लाड़काणे मूं सोने जे तो शरीफ़ छॾियूं अचांसि चई तॾहिं लाड़काणे 2 महीने 3 महीने वेंदा चई पोइ मां उते कंहिं जाइ ते खरियल हुअसि उन खे बाज़ार हिकिड़ी छॾींदा चए 2 महीने 3 महीने वेंदा हुआसीं त उन बि वेंदो पर तॾहिं माण्हू गुनाह लिकाईंदा तॾहिं माण्हू पंहिंजो ऐब लिकाईंदा अॼु माण्हू पंहिंजो ऐब नथा लिकाइनि मदीने जे साईं फरमायो त जेको पंहिंजो गुनाह पाण न लिकाईंदो त ख़ुदा बि ख़्वार कंदो चई पोइ मां नंढड़ो वठी वियुसि शहर जो सौदड़ो वठी मां चयो हाणे वठी वञा छॾियूं अचांसि पर हेॾो बि थींदो वञा नफ़्स खे बि राज़ी कई वञा पर नंढड़े खे न पियो सॼा ॾसियां उन मोहल्ले जे ॿाहिरां तुसि पाड़े जे ॿाहिरां मस्जिद ई उन मस्जिद में नंढड़ो बीर मां चयो आ हलूं चई मां हिते बीठो बाबा हलूं मां हिते बीठो आहियां अरे बाबा मूंखे थोरो कमु आहे तूं भले थी आहे मां बीठो आहियां चई मूंखे भउ थियो त मोहम्मद उस्मान चवंदो हे नंढड़ो हिते बीहारे वञा हे त गुम थी वञे त शहर आहे ॿराड़ी जो ॿार आहे गुम थी वञे त मोहम्मद उस्मान छा चवंदो त मां न त मुंहिंजो नंढड़ो वञी होॾे छॾे आहे पढ़ाई जे लाइ करे त छॾे ॾे चए मां उन बद इरादे सां वियो सही न सुभान अल्लाह सुभान अल्लाह ये जमते बेशक मदीने जा सोना साईं साईं जो चाचो तो फरमाए हजरत सैयदना अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु तो फरमाए हिकड़े ॾींहुं आका खे फरमाए पियो त साईं तूं नंढड़ो है तूं हिंदोरे में सुठो पए रात जो टाइम हो इशा जो टाइम गुज़री वियो हो तॾहिं निमाज़ूं त कोन पढ़ंदा हुआसीं तूं हिंदोरे में लुॾे पियो मां जो आयो सोच ते ईअं मथे ॾिठो इंसान सुभान अल्लाह चंड लुॾे थो चंड लुॾे थो हाणे रात जो पखा लुॾनि इहे बल्ब लुॾनि त माण्हुनि खे भउ थींदो आहे त ज़लज़लो थो अचे हे त आसमान जी शइ आहे उते चंड लुॾे पियो ॾाढी हैरत लॻी ईअं ॾिसण लॻो मांसि कंहिं महिल हेॾे थिए कंहिं महिल हेॾे थिए हैरत में ओचितो वरी तोड़े नज़र पई ॾिसां त तुंहिंजा नेण मुबारक चंड में आहिनि हथ मुबारक सां हीअं थो करे त चंडो ॾेई थो थिए
तो जो नटड़ो हथ मुबारक हीअं थो ॾे त चंड हीअं थो ॾे पोइ मां ॾिठो त चंड त तोसां खेॾे पियो सुभान अल्लाह असां ॿारनि जे लाइ रांदीकड़ा वठी अचूं महांगा महांगा वठी अचूं बादशाह वठी अचनि पर कंहिंखे बि ताक़त कान्हे जो चंड उन सां खेॾे चंड खेॾंदो त रब जे महबूब सां खेॾंदो जैसे मूंखे ॾाढी हैरत लॻी पोइ मां सम्झो त तूं पक का शइ आहे मदीने जे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइश त चाचा इहो चंड अल्लाह जे हुक्म सां मां रांदियूं कंदो हो मां ॻाल्हियूं कंदो हो मूंखे अॼु बि चंड जूं ॻाल्हियूं यादि हिन जेके मां कंदो हो हाणे सुवाल थो कयां जेको नंढपिण में चंड जा आवाज़ ॿुधे चंड ॻाल्हाए ॿुधे वरी उहे ॻाल्हियूं यादि पवनि उहे दादू वारा तुंहिंजो दुरूद छो न ॿुधे सिगरेट पीअण जा टाइम न आहिनि हे दुरूद पढ़ण जा टाइम आहिनि मीलाद शरीफ जो जलसो आहे हिते अदब सां अच अदब सां वेही ख़्याल मदीने वारे साईं ॾे कर त घड़ी जो घड़ीअ में झोलियूं भरिजी वञनि उहे कहिड़ा दिल जा तंग उम्मती उम्मती भी सदान तंग दिल उम्मती जॾहिं मदीने जे साईं जो मौलूद पढ़जे ज़िक्र कजे मीलाद कजे त उन्हनि जे दिल खे सोढ़ पैदा थिए बिरादरान इस्लाम अजीब ॻाल्हि आहे माण्हू दुनिया जूं तारीख़ूं यादि रखी वेठा आहिनि पंहिंजे सालगिरह जूं तारीख़ूं यादि रखी वेठा आहिनि पंहिंजे अकाबरनि जूं तारीख़ूं यादि रखी वेठा आहिनि इहे पंहिंजे मदरसनि जूं तारीख़ूं यादि रखी वेठा आहिनि कई तारीख़ूं यादि रखी वेठा आहिनि उहे ॾींहं मल्हाइनि था पिया पर हिन काइनात जे सालार जी यादि में उन जी आमद में उन जे मीलाद में जेकॾहिं को ॾींहुं मल्हायो वञे थो चयो वञे थो जॾहिं त महबूब जे आमद ते दुनिया नूर न अल्लाह नूर थी वई असल में उन्हनि जी मर्ज़ी आहे त हे इश्क ऐं मोहब्बत जा चर्चा न थियनि हे मीलाद शरीफ उहे मल्हाईंदा आहिनि जेके इश्क ऐं मोहब्बत वारा हूंदा आहिनि अरे इबादत में खुटल हूंदा पर मदीने जे साईं जे इश्क में न खुटंदा उन्हनि जी उमेद अमल में घटि मदीने जे साईं में वधीक उन जी ख़ुशी बचन जे जमा ते घटि महबूब जे रबियल अवल जे आमद ते वधीक उन्हनि जी ख़ुशी जेका आहे उहे सरकार साहे दुरूदो सलाम जा तोहफ़ा पढ़ंदा दुरूदो सलाम खे पिया पढ़ंदा मजा सुणा केरु केॾो बि रोके हे ज़िक्र हलंदो रहंदो हे ॻाल्हि हलंदी रहंदी हे मीलाद हलंदा रहंदा महबूब जे आमद जा तज़किरा थींदा रहंदा छो त इहो कम रब थो करे सुभान अल्लाह बेशक हाणे तव्हां जे सुभाणे ॾाढी गंदमा बि साफ़ सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत भेद सुभान अल्लाह सालिह हूअं केॾियूं लाउड ते रेडियो कंदो आहे हिन महिल ताईं सुभाणे अल्लाह न कई करे थो सुभाणे बाबा अल्लाह ज़िमो खयो आहे रब ज़िमो खयो आहे हाँ अल्लाह जा कम ॾिठई ग्लेशियर फाटो गिदर में अब पत्थर पानी मेड़ियों आयो दरिया बंद कई रोड बंद कई ये खलक के बोड़ी तो बेजे विच में जाए घर जे लाए रब जो हुक्म न होस उतो हिया हिया थी वो घर बीठो आ सलामत पाड़ा ओड़ा सब बोड़ी तो सुभान अल्लाह सुभान अल्लाह यो ॾिठो अथव फेसबुक ते चयोसीं असां फेसबुक ते गाना ॾिसंदा आहियूं कलाम ॾिसंदा आहियूं नाच ॾिसंदा आहियूं असां अहिड़ियूं ॻाल्हियूं छो ॾिसंदा भला इहो फेसबुक ते ॾुई ते ॾेई पुनेर में मींहुं पियो क़ुर्आन ॾेखारी त पाणी रस्ते मटाए सुभान अल्लाह बेशक बेशक
ये अल्लाह जा कम बेशक बेशक अल्लाह ताला तो फरमाए वरफाना लक जिक्र ए महबूब तुझे जिक्र के तुझे गाजन के तुझे शान के असा बुलंद करे छॾियो मथे करे छॾियो बुलंद करे छॾियो जिब्राइल अर्ज़ कयो रब पुछई तो कीअं तुझे शान के रब बुलंद कयो पहाड़ फरमायो जिब्राइल अल्लाह ही जाने तो अल्लाह फरमायो जिब्राइल महबूब के दस जाते मां रब जो जिक्र हलंदो उते तुंहिंजो भी जिक्र हलंदो सुभान अल्लाह बेशक 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 हाणे अल्लाह ताला जो जिक्र खुदा जी गाल इंसान के रब फरमायो मुसलमानन के रब फरमायो तो अल्लाह जो जिक्र घणो कंदा क्यों मदीने जे साईं फरमायो तो जेसी ताईं दुनिया में केर में अल्लाह 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 या ला इलाहा इल्लल्लाह करण वारो हुंदो तेसी ताईं दुनिया में क़यामत न ईंदी मदीने जा साईं रा फरमान याद क़यामत जेरी हिकड़े शख्स के अल्लाह जादो पेश कंदा हीअं जो नज़र कंदो त नज़र खुटी वञे इन खां डिघो दफ़्तर पियो लिखियल पर गुनाहन जो एड़ा 99 दफ़्तर नज़र खुटी वई दफ़्तर न तो खुटे 99 दफ़्तर गुनाहन जा अल्लाह ताला फरमायो वनी तोरा ओ मजा मालिक है गुनाह जा दफ्तर ने बंद भरिया पिया हिन मां छा तोराया बस जेको तोखे करणो आ सो कर रब फरमायो अज जुल्म जो ॾींहुं नाहे अज कस लाइण जो ॾींहुं नाहे अज तुंहिंजे हयातीअ जी तौर थींदी तुंहिंजे अमलनि जी तौर थींदी इहे वञी तोरा हुकुम ते वञे थो 99 दफ्तर ताराज़ी जे पुड़ में रखियो थो वञे हिकिड़ी पने जी चुटकी आ सवाब जी या सुबह अल्लाह बुढ़ वाला डाढा कर पोया असुल न था ता हथ भरी न खणो को सुबह अल्लाह डाढा के हिकड़ी पन्ने जी चुटकी 99 दफ्तर नजर खुटी वने केड़ी तौर थींदी हीअं जो वा दफ्तर वारी पन्ने वारी चुटकी विझंद 99 दफ्तर टंगजी पिया वो पन्नो सभिनी खां ज़ोर थी वियो सुभान अल्लाह हैरान हैरान मलाइका हैरान तोरण वाला हैरान हे पान हैरान हिकड़ी चुटकी आ ओ मुंहिंजा रब में छा लिखियल आ अल्लाह साईं फरमायो त हिकड़े भेरे सिक सां मोहब्बत सां मुंहिंजो ज़िक्र पढ़ियो सुभान अल्लाह कर तो वो ज़िक्र पढ़ा सुभान अल्लाह हदीस शरीफ कहां पढ़ो ना मोटरसाइकिल के टेक सुभान अल्लाह सुभान अल्लाह हदीस शरीफ में याद लिखियो पियो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह एकड़ो भेरो पढ़ियो थई मोहब्बत सां पढ़ियो थई अल्लाह फरमायो है सतई आसमान सतई ज़मीनूं ताराज़ी जे हिकड़े पुड़ में रखो ॿिए पुड़ में इहो मुंहिंजो कलमो रखो इन्हनि सभिनी खां क़ीमत में वधीक आहे हाणे साईं अल्लाह जो ज़िक्र सब शइ जी करे जो सब्बिहु लिल्लाहि मा फिस समावाति व मा फिल अर्द अल्लाह फरमायो तहां के कहिड़ी ख़बर जेको आसमानन में आ जेको ज़मीनन में आ हर शइ रब जी तस्बीह पढ़दी आ उन जो ज़िक्र कंदी आ त पोइ अल्लाह फरमायो जाते मुंहिंजो ज़िक्र हलंदो उते मुंहिंजा महबूब तुंहिंजो भी ज़िक्र हलंदो चई सघूं था त अर्श अज़ीम ते भी रब जे ज़िक्र सां गॾु मदीने जे साईं जो ज़िक्र जन्नत में रब जे ज़िक्र सां मदीने जे साईं जो ज़िक्र मथे आसमानन में मलाइकन में रब जे ज़िक्र
सा मदीने जे साईं जो ज़िक्र हिते ज़मीननि में रब जे ज़िक्र सा मदीने जे साईं जो ज़िक्र आज़ाननि में रब जे ज़िक्र सा मदीने जे साईं जो ज़िक्र नमाज़ में मदीने जे साईं जो ज़िक्र अतहियात में मदीने जे साईं जो ज़िक्र खुतबन में मदीने जे साईं जो ज़िक्र अॼु मीलाद में मदीने जे साईं जो ज़िक्र आहे त रब जो ज़िक्र बि हिते आहे ज़िक्र खुदा करे ज़िक्र खुदा करे और ज़िक्र मुस्तफा न करे हमारे मुंह में हो ऐसी ज़बान खुदा न करे मीलाद में मदीने जे साईं जो ज़िक्र थींदो रहंदो मीलाद मदीने जे साईं जे आमद जी ख़ुशी आहे ये ख़ुशी मल्हाइण जो त हे ॾींहुं आहे हिन खां मथे ख़ुशी मल्हाइण जो ॾींहुं कोन्हे छो त बरकत जो ॾींहुं हे आहे इनायत जो ॾींहुं हे आहे रब जे रहमत जो ॾींहुं हे आहे अल्लाह जे करम जो ॾींहुं हे आहे रब फरमायो लक़द मन अल्लाह वलल मोमिनीन ओ मोमिनो ओ मुस्लमानो अल्लाह वॾो एहसान कयो सुभान अल्लाह महबूब जी आमद फकीर जी आमद मदनी आमद मुहम्मद आलम आमद त पोइ साबित थियो त मोमिन जे ख़ुशीअ जो ॾींहुं ईद जो ॾींहुं 12 रबियुल अव्वल ख़ासि आहे छो त मदीने जे साईं खे रब फरमायो इन्नक लअला ख़ुलुक़िन अज़ीमिन मुंहिंजा महबूब तूं अज़ीम ख़ुल्क़ जे बि मथां आहे त इन अज़ीम ख़ुल्क़ जी ख़ुशबू फैलाइण जो ॾींहुं मां अॻो ने तोखे अर्ज़ कयो त हिन ई आमद सां सभु कुझु मिली यतलू अलैहिमुल किताब वल हिकमत अल्लाह फरमायो ने महबूब ॾिनो तमाम इहो मुंहिंजो क़ुर तव्हांखे हे पढ़ी ॿुधाईंदो हे सम्झाईंदो बिशारतुनि जो ॾींहुं आहे ख़ुशख़बरियुनि जो ॾींहुं आहे पर इहा तोखे ख़बर हुजे अञा मदीने जो घोट ज़ाहिरी 600 साल जी ॻाल्हि असां त अॼु था मुबारक हुजूं मरहबा मरहबा जा सलात सलाम था पढ़ूं इहे नग़मा था पढ़ूं हिक ॿिए खे मुबारकूं था ॾियूं मुबारक हुजई पर 600 साल अॻु जी ॻाल्हि आहे शाहिद उनजो क़ुर आहे क़ुर में इहो बयान आहे हज़रत ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे मुबारक ॾींदो त मुबारक हुजे जेको माखूं रब जो महबूब ईंदो नबी आख़िर ज़मान ईंदो उनजो नालो हूंदो अहमद नबी मुबारक उन्हनि बाक़ी असां न ॾियूं इते तोखे कुझु नबियनि जूं मुबारकूं थो ॿुधायां मुंहिंजे आका जी अमर थी फरमाए मदीने जे साईं जी जीजल अमर थी फरमाए अम्मा सैयदा आमिना रज़ियल्लाहु ताला अन्हा थी फरमाए पहाड़ थी फरमाए पहिरियों महीनो हो हमल जो पहिरियों महीनो हो ख्वाब में ॾिसां थी बि डिघे कद जो मुर्सा बुज़ुर्गा नूरानी चेहरो आहे मूंखे फरमाए थो तोखे मुबारक ॼणायो आहे ए आमिना तूं सैयदुल मुरसलीन जी अम्मा थियण वारी आहे सुभान अल्लाह चुप जगह सुभान अल्लाह ॾाढा ते सुभान अल्लाह ॾाढा माना जे अल्ट्रासाउंड में माईअ खे मुबारक थी मिले त पुट थी त सॼो घर थो ईदू करे अब पुट थो ॼमे ए नबी थो मुबारक हुजे त तूं सैयदुल मुरसलीन जी अमर थियण वारी आहे सैयदुल मुरसलीन जी माना जेके रसूल आहिनि उन्हनि जे सरदार सुभान अल्लाह वॾी ॻाल्हि आहे न अमा सां ख़ैर मुबारक कई सूरत अहिड़ी फरमायूं पुछो मां सही तव्हां केरु आहियो चई हज़रत आदम अलैहिस्सलाम सभिनी इंसान जो
अबू हजरत आदम अलैहिस्सलाम तो के मुबारक दे सुभान अल्लाह कहां के भी मुबारक खैर मुबारक हमारे खिदमत में हमारे मुबारक हमारे खैर मुबारक हां उस्ताद हाशिम हाने आयो वल बि पता वञा असां लंगर नहीं किदा आओ सुभान अमाज़ान फरमाए थी जरा जो बियो महीनो मजे हमल जो तवरी बियो बुजुर्ग आयो बी नूरानी हस्ती आई माके थी चे मुबारक नहीं चे तो अव्वलीन व आखिरीन अव्वलीन कहिड़ो त नबी मिलियो आहे कहिड़ो त रसूल मिलियो आहे कहिड़ो त सरदार मिलियो आहे अव्वलीन 1,24,000 नबी रसूल अॻे थी विया उहे पंहिंजे उम्मत जा सरदार उहे पंहिंजे उम्मत जा सुभान अल्लाह पर मदीने जो साईं जो फरमाए त पंहिंजा उम्मती बुध क्या जेॾी हज़रत आदम अलैहिस्सलाम जी जेका बि औलाद आहे उन जो सरदार मां हूंदुसि सुभान अल्लाह या मुबारक तुझे अव्वलीन आखिरीन जे सरदार जी अमर थियण वारी आहे अम्मा ख़ैर मुबारक करे अर्ज़ करे थी त साईं तूं केरु आहे उहो चए थो त मां हज़रत आदम अलैहिस्सलाम जो पुटु जेको रसूल बणियो सो शीस अलैहिस्सलाम आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह असां त नालो लिखाईंदासीं पर तव्हां बि सुभाणे अल्लाह कंदा वञो पोयां सुभान अल्लाह पोयां तव्हां त साईं लाउड ते तव्हांजी सुभाणे अल्लाह हले थी पई हो वरी इहो पार तव्हां ते रखी पाण फरह थी वेठा आहिनि हा हिकिड़ा वरी हुजनि सार सॼा माण्हू वरी मुलनि सां सड़ंदा थी हाणे मूंखे थो चए साईं मुला साड़ियो था मां चयो छो वॾा छाजा साड़ियो था त हाणे हुन खां तकड़ में जेका ॻाल्हि निकिती सा ग़लति निकिती साईं मुलनि ॾे वञ मानी हूंदी त खाइण न ॾींदा हाँ ऐं हे मवालड़ा वीचारा सादड़ा मवालड़ा भंगड़ी हूंदी सभु कंहिंखे चवंदा चुकड़ी पी हा चुकड़ी पी मां चयो वॾा हरामी आहिनि भंग जी सलाह था कनि चुकड़ी पी त हे बि फासे चुकड़ी पीए हाणे इते संभाले त फासी पियो न न न न ॿी ॻाल्हि आहे ॿुधा चए हिकिड़े माण्हू दावत कई पोइ हिकिड़े कमरे में मुला विहारी ॿिए में मवाली विहारी पोइ सभिनी खे चमचो ॿधई हीअं जो ॿधई त ठूठ ते हेसि ताईं हाणे चमचो ॿधो पिया ॿा हीअं लॻी पई आहे थाला भत जा आॾो रखियऊं हाणे हीअं करे मुला जो खाइनि पिया त हाणे हे पाण हीअं कीअं थी हीअं न पई थिए न ॿधली हीअं जो कंदो भत हारिजी वियो मुलनि भतारे छॾियो ऐं मां मवाली जॻह उते चई उहे अहिड़ा सियाणो हीअं भतु खणी हुनजे वात में पियो हुजे हो हुनजे वात में हुजे मां चोड़े कूड़ा कूड़े या पुट तूं उते वेठे कहिड़े हंधि थी मूंखे एड्रेस ॾे मवालिन भंडोड़नि खे एतिरो अकुल आहे त हिनजे वात में भत विझाए पंहिंजे वात में विझे जेके सॼो ॾींहुं क़ुर पढ़ाईंदा उन्हनि खे अकुल कोन्हे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह तो जेके ये मुलनि सां सड़नि था या मीलाद सां सड़नि था अॼु हित में सुभाणे सघंदा सुभाणे को जुलूस रखे त तूं नारा हणे सुभान अल्लाह बाक़ी हेड़ी मजलिस में भी तालो हणो त न रोड ते कुछ नहीं कोन अमाज़ान फरमाए थी जॾहिं टेहो महीनो थियो सुभान अल्लाह टेहो महीनो जॾहिं थियो ते आयो हिकिड़ो सुहिणी सूरत वारो आयो चयईं अम्मा तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट मुबारक में नबी करीम थी हाणे ॿ मुबारकूं अॻे बि मिलियूं बेशक लाउडड़ो आदो थी जो अञा मूंखे लाउडनि जा अहिड़ा सिस्टम हाणे ॾियो त जेके नथा ॿुधनि हेॾे हेॾे ख़्यालु था हुन कन जे भरिसां रखी हीअं जो हेॾो लड़किया त हुन कन में थिए त पाण ई हेॾे ख़्यालु कंदो सुभान अल्लाह लाउड से भलो आदो हा टियों महीनो करीमन जो अमर जे बदन मुबारक में हिन नबी करीम तशरीफ फरमा थियण वारा हिन तुंहिंजे पेट मुबारक में उहे हिन अम्मा ज़ान पुछे थी अर्ज़ कयो मां साईं तूं केरु आहे पाण फरमाइनि था त मां नबी नूह अलैहिस्सलाम आहियां सुभान अल्लाह
अजे तो चौथो महीनो अम्मा साण दी फरमाए पई वरी बिन साथी कहे अल्लाह वाले के वो तो फरमाए मुबारक हो जई तू नबीउल अंबिया इमामुल अंबिया जी अमर थियण वारियां अर्ज़ थी क्या तहां केर आयो जय मां हजरत इदरीस अलैहि सलाम आया सुभान अल्लाह सुभान अल्लाह अचे तो पियो पंजो महीनो उनमें अम्मा साण फरमाए थी हूद अलैहिस्सलाम मुबारक जो जे 6 महीने में माखे जेको आ इब्राहिम अलैहिस्सलाम मुबारक जो जे 7 महीने में जेको मुबारक दे थो वो इस्माइल अलैहिस्सलाम आ ऐं फरमाइश तो त हबीबुल्लाह जी अमर थियण वारी सुभान अल्लाह अम्मा साण फरमाए थी 8 महीने में हजरत मूसा अलैहिस्सलाम मुबारक दा जन्ने 9 महीनों तो थे हजरत ईसा अलैहिस्सलाम जी फरमान बात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमर थियण वारी सुभान अल्लाह हाणे ये सब नबी मुबारक जन्ने त असां मुबारक छो न ॾियूं सुभान अल्लाह मजा सुना हे आहिनि मुबारक जानी हे आहिनि खुशियुनि जानी मदीने जे साईं पाण खुशी मल्हाई आहे पाण शुक्रानो कयो आहे पाण रोज़ो रखियो आहे सूमर जो फरमायूं त मुंहिंजे विलादत जो ॾींहुं आहे शुक्राने में रोज़ो रखियो अथमि नबी शुक्राने में रोज़ो रखे शुक्राने में त इबादत जेका आहे उमत करे त यादि रख नबी जो ज़िक्र करणु इबादत नबी जे लाइ हे ख़ुशू करणु इबादत नबी जे वक़्त ते ख़ैर ख़ैरातूं करणु इबादत मदीने जे साईं जा मौलूद पढ़णु इबादत पर हीअं मदीने जे साईं जे महबूब जी तालीम ॾियण बि इबादत सुभान अल्लाह बेशक एतिरे चवण खां पोइ बसि था कयूं बदरदीन काॾे वियो उहो असांखे लाउड ते विया हाणे पाण हलाए काॾे मददीन वेठो हलाए काॾे हेॾो वियो घणा ईअं कंदा आहिनि लाड़काणे जलसो थींदो आहे हाणे साईं 10 नात खान ते त ख़र्ची कंहिंजे पोइ गुम थी वेंदा उहे मौलूद पढ़ंदा त ॾिसंदा माने पोइ मां हुननि खे सुख कंदो आहियां अबा बे हो नात खान खे ख़र्ची त ॾियो न पर बदरदीन भला काॾे हलियो आहे सुणा अञा हिकिड़ो जलसो आहे हाणे ओॾे वेंदासीं अलाह ताला करामत का ॿुधायो आहे से बादशाह साईं बादशाह जूं एॾियूं करामतूं आहिनि मीलाद जी जो ॻाल्हि न पुछ सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत बेन मुर्शिद करीम मशहूरी शरीफ आसान कल्ह बि मां करामत पंहिंजे मुर्शिद जी ॿुधाई कंडियारे जे पासे जा ज़मींदार वॾेरा आया उन्हनि सां बि हिकिड़ो वॾेरो आयो दरगाह मशहूरी शरीफ ते आया मीलाद शरीफ ते आया हाणे हज़ारे माण्हू नंगर इहे बछूं पाला गाबा इहे सभु कुझनि पिया ॿुध फ़कीर मीरन पियो ॿुधाए उनजी ड्यूटी लॻंदी उनजी 5-6 जी लाउड क्या है रड़ी को कर सो चई त असां जी पोसंदा जेके जानवर हूंदा उन्हनि ते ड्यूटी हूंदी ॾाढो आयो मीरा छेड़ी हाणे तॾहिं ट्रैक्टर घटि हा हर ॾांद ते ईंदा हा जे एॾो त भलो आयो असां वरी उनखे टारे रखियो पासे सां माल घणो असांजो मीला छेड़ी ते हे माल ई बची न पए हे हलायूं हे ॾांद ॾाढो भलो आहे वरी ॿिए मीला छेड़ी ते पहुतासीं उनखे पासे ते कयोसीं साईं बादशाह बि संभाल कंदा कंदा जॾहिं आया जे अहिड़ो त रसनि सां ॿधोसीं त कनात ॾेई परते जो हुते अलाए ईअं रसा छॾाए साईं जे आॾो अची बीठो त पाण फरमायूं त हे ॾांग जॾहिं छो ॿधो अथव चए साईं ॾांग ॾाढो भलो आहे चयोसीं त साल खनि हुजे नंगर जी ख़िदमत करे हर ॾींहुं अन्न धोए ॿिए हिन ते कुहंदासीं भलो ॾाढो पाण भलो आहे चएसीं ॾाढो भलो आहे पाण भलो आहे त सरकार ते क़ुर्बान कयूं सुभान अल्लाह भेज मुर्शिद करीम इहे थी हक़ानी मुर्शिद असां पारो चवंदो त जेको सो बचियल भलो आहे बाबा छॾ ॿिए वारे कोन
उन्हनि सां हिकिड़ो वॾेरो बि आयो पहाड़ जो संभाल ते आया जमायत नंगर पई करे गोश्त पई खाए बिरयानियूं पई खाए मोड़ मानियूं पई खाए उहो न पियो खाए मिलाद जा लंगर न पियो खाए पहाड़ फरमायूं त साईं तव्हां छो चुप कयूं वेठा आहियो चई साईं मूंखे एलर्जी आहे मां इस्लामाबाद मां दवाऊं घुराईंदो आहियां मां जेकॾहिं वॾो गोश्त खावां बूटी खावां या रहे जी ज़री खावां मूंखे ड्रिबड़ थी पवंदा आहिनि मूंखे सभु पैसा बनावा मां वॾो गोश्त नथो खावां पहाड़ फ़क़ीर हिकिड़े खे फरमायूं त वञ हिकिड़ो पाटड़ो इन देग मां गोश्त जो भराए खणी आ उहो खणी आयो मशहूर वारे साईं फरमाए खा मां ॾिसां तोखे एलर्जी छा थी थिए पर इहो हुई साईं उहा सूरत बि अहिड़ी जो माण्हू ॾिसंदो त ठरंदो पियो सुभान अल्लाह ऐं चवंदो त इहो कमु मां कयां उहो गोश्त न खाधो हयाती सॼी वरी उनखे एलर्जी न थी उनजी ॻाल्हि ॿुधी ॿिया बि ज़ाल मुड़ुस उर्स शरीफ़ ते आया उन्हनि बि ईअं चयो त एलर्जी आहे पर मशहूर वारे साईं जो नगर खाईंदासीं नगर भी मिलाद वारो खाईंदासीं सोना मिलाद जो नगर खाई आहे त ख़ुशि थी विया हाफ़िज़ यार में पियो ई ॻाल्हि कंदो आहे ॾाढी ख़ारस थी बदतरीन ख़ारस थी खनी खनी दवा कराए बेज़ार थी वियो हुउमि 5 गूर रहंदो हुउमि मिलाद शरीफ़ जे करे दरगाह ते आयुमि हाणे जलसो हले थो पियो नगर इन्हनि खां लहराईंदो पियो वतां मिर्चनि इन्हनि खां रोक हुजे देग जे भतनि खां रोक हुजे पाण तकी रखंदे उन्हनि लखनि माण्हुनि में ओॾाई मुबारक कहूं जाने मां वेठो हुआ पाण फरमायूं फट तई फुरड़ी तई कारज़ तई तू मिलाद जो नगर खा त सही सुभान अल्लाह चए हीअं जो खाधो में साईं जे तकीर खां पोइ त उहा बीमारी ई छॾे भेद मुर्शिद करीम मुर्शिद अल्लाह ताला तोखे असांखे बि इहे फ़ाइदा ॾे आमीन आमीन अल्लाह आमीन एहसान तुंहिंजा ॻाए ॻाए सिर्फ़ सजदे में रखी मरी वञो अल्लाह आमीन तुंहिंजो थोरो ॻाए नथा सघंदा अहिड़ो एहसान पंहिंजो महबूब असांखे ॾिनो असांखे उन जे उम्मत में रखी अल्लाह आमीन तुंहिंजा इन एहसान शुक्राने ॻाइण जी महफ़िल हे तुंहिंजे बाननि महबूब जे आशिक़नि ख़ुशी कई आहे त अहिड़ो एहसान मदीने जे साईं जी आमद थी आहे हिननि जी ख़ुशी क़बूल पए जेको जेको मीलाद कंदो जेको मीलाद में अचे जेको मीलाद जी ख़ुशी करे नारा हणे नगर करे जुलूस में हले हिकिड़े ते रहमतूं कजाए मदीने जे साईं जी नज़र हुन ते जारी कराए दरगाह शरीफ़ जो मिलाद में ख़ैर जो करे ॾिना बीमारनि खे ख़ुशि कर बे औलादनि खे औलाद ॾे रिस्क जूं बरकत पवन कर्ज़ मर्ज़ दूर थियनि अमन आफ़ियत ख़ैर थिए रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतन व फ़िल आख़िरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार।